सर्दी के हवाले से मुफ़्त स्वेटर ग़रीब शागिर्दनि में विराइण वारी तक़रीब सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन एंजल्स की तरफ़ां यूसी मीर साहिब खान टालपुर के स्कूल के जीपीएस हाजी अल्लाह यार कोसो में ग़रीब शागिर्दनि में गरम स्वेटर विराया विया। उन मौके ते यूसी चेयरमैन रमज़ान खोसो, शाहिद खोसो, अली गुलाम खोसो, मुश्तबा खोसो पिणु गॾु हुआ। उन मौके ते स्कूल हेड मास्टर ॻाल्हाईंदे चयो त असां सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन जे चेयरमैन अली गुलाम खोसो जा थोराइता आहियूं जिन ग़रीब शागिर्दनि में मुफ़्त स्वेटर ॾिना। उन मौके ते मीर साहिब खान टालपुर जे चेयरमैन रमज़ान खोसो कम जी साराह कई। रिपोर्ट मुश्तबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॾेई शहर। सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन एंजल जे तरफ़ां असां ही प्रोग्राम सर्दी जे हवाले सां ग़रीबनि जे ग़रीब शागिर्द आहिनि उन्हनि में मुफ़्त स्वेटर फराहम करे रहिया आहियूं पिया। मुंहिंजो तावन जेको यूसी साहिब खान जो चेयरमैन रईस रमज़ान खोसा जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांजी कीमती टाइम असांखे घुरायो आहे त उनजी महिरबानी। ऐं मुस्तक़बिल में असां जेको सो माहौलियात जे हवाले सां वणकारी जी मुहिम शुरू करे रहिया आहियूं त उहा बि यूसी में स्टार्ट कंदासीं। असांखे उमेदु आहे त रमज़ान खोसो उन में असांखे महिरबानी थींदो आहे।